नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ मुरादी में सईद रोशन शाह जो सालियानो उर्स मुबारक अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जी शुरूआत दरगाह जे मतवली सैयद आलम शाह ऐं सईद हुसैन अली शाह पारां गुलनि जी चादर चाढ़े कयो वियो। उर्स जे मौक़े ते अक़ीदतमंदनि वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते सईद असगर अली शाह, सईद कामिल शाह, सईद उम्मेद अली शाह ऐं ॿिनि चयो आहे त सिंध सूफ़ियनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे जंहिं अमन प्यार भाईचारे जो दर्स ॾिनो। उर्स जे मौक़े ते पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। आख़िर में आयल सभिनी अक़ीदतमंदनि खे लंगर करायो। अली शाह जो उर्स मुबारक आहे। हिन में असां वेठा दुआ करूं था असांजे मुल्क मां कोरोना बीमारी ख़तमु थी वञे, मुल्क जो ख़ैरु हुजे, पाक फ़ौज जो ख़ैरु हुजे, मुर्शिद जो ख़ैरु हुजे। मुर्शिद कामिल शामन कुरैशी अलाह साईं आबाद कजा। मुर्शिद गादी जो ख़ैरु हुजे, मुर्शिद रोज़े धणी रहबर जो ख़ैरु हुजे, मखतूम नूह सरवर जो मुर्शिद ख़ैरु हुजे, अब्दुल कादिर जीलानी गादी जो ख़ैरु हुजे। अलाह साईं गादियूं कामयाबु हुजनि। अलाह साईं कोरोना में बीमारियूं ख़तमु थी वञनि। हीअ मुर्शिद कामिल वलियुनि जे मुआबे जेके असां उर्स मुबारक कयो आहे इहो क़बूल हुजे। हिते बीमारी जो इलाजु आहे, कैंसर बीमारी जो इलाजु आहे, शुगर जो इलाजु आहे, कारी साई जो इलाजु आहे। जेको सईद रोशन अली शाह ते अचे थो उनजी बीमारी ख़तमु थी थी वञे। हितां झोलियूं भरे था वञनि इन फ़क़ीरनि मुर्शिदनि जे दुआनि सां, वलियनि जे दुआनि सां। अलाह साईं आबाद कजा, अलाह साईं असांजे मुल्क जो ख़ैरु कजा। असीं दुआ था करियूं सॼी सिंध खे आबाद कजा, मुर्शिद गादियुनि जो ख़ैरु कजा, धरती पाकिस्तान जो ख़ैरु कजा। ईअं त हर साल जीअं हिन साल बि सैयद रोशन अली शाह दरवेश जो सालाना उर्स मुबारक मल्हायो वियो। हिन मौक़े ते काफ़ी तइदाद में अक़ीदतमंदनि शिरकत कई। दुआ पिणु घुरी वई मुल्क जी सलामती लाइ ऐं कोरोना जे वबा लाइ दुआ पिणु घुरी वई। ऐं उन खां पोइ जेको सो लंगर जो इतमामु कयो वियो, सॼी जमायत खे लंगर पिणु खारायो वियो। हाणे जेको सो महलुद्दीन जी ऐं नात ख़्वां ऐं मौलवी जी जेका असां महफ़िल आहे ऐं उते जेको सो ॿुधंदा ऐं शर्फ़ हासिलु कंदा। असां सैयद रोशन अली शाह जे आस्थाने ते मौजूदु आहियूं ऐं अॼु सालाना उर्स आहे साईं जो। ही हर साल वॾे शान सां, वॾे अक़ीदतमंद सां मल्हायो वेंदो आहे। ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था त केतिरा अक़ीदतमंद हज़ारे माण्हू ईंदा आहिनि। ऐं हीअ जेको बि दरवेश जो लंगर या जेको बि ख़र्चु थींदो आहे उहे अक़ीदतमंद पाण कंदा आहिनि। ऐं वॾी तइदाद में परे परे खां माण्हू जेके हिन दरवेश वटि ईंदा आहिनि ऐं फैज़ वठंदा आहिनि। साइम सदाई करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दुलदार आलम सब आबाद करी। जैं तव्हां सभिनि खे ख़बर आहे सिंध जेका आहे सूफ़ियन ओलियान जी जेका आहे सरज़मीन आहे। त उन्हनि सूफ़ियन ओलियान मां ही बि हिकु ओलिया आहे सैयद रोशन अली शाह जेको आहे उहो आहे। त जेको असां हिते गॾु थिया आहियूं सभु परे परे खां आया आहियूं। जीअं असां हिते उर्स शरीफ़ में सालियानो उर्स शरीफ़ आहे हिन में शिरकत करणु आया आहियूं जेको हर 11 ज़ुल्हज ते जेको आहे उहो मल्हायो वेंदो आहे। ऐं परे परे खां अक़ीदतमंद जेके आहिनि उहे अची करे उर्स शरीफ़ में जेके आहिनि उहे शिरकत कंदा आहिनि। असां बि आया आहियूं। माण्हुनि जो हिते मुरादूं बि पूरियूं थींदियूं आहिनि ऐं दुआऊं घुरंदा आहिनि। जीअं तव्हां ॾिठो हिते रश लॻी पई आहे काफ़ी ऐं रेगिस्तान जो इलाइक़ो आहे, हिते रस्तो बि कोन्हे सही तरीक़े सां, तॾहिं माण्हू अचनि था ऐं पंहिंजे अक़ीदत जो जेको आहे इज़हार करणु। जीअं त अॼु हिते असीं सैयद रोशन अली शाह दरवेश जी दरगाह ते मौजूदु आहियूं जिते कुझु लम्हनि में जे हिते दरवेश ते सालाना उर्स जे मुनासिब सां हिते हिकिड़ो स्टेज प्रोग्राम रखियो वियो आहे जंहिंमें परे परे खां जेके मौलवी बि ईंदा ऐं नात ख़्वान बि ईंदा ऐं हिते हज़ारनि जी तइदाद में लंगर जो उन जे लाइ जेके पंजहठि जेके हिते दरवेश ते हाज़िर बणींदा उन्हनि जा लंगर जो बि इंतज़ाम थियल आहे। ऐं हिते जे जेके तक़रीबन जेके SOPs आहे जेको माना लंगर जो ऐं इंतज़ाम थियल आहे। ऐं हिते जेका तक़रीर थींदी जेको माना नात ख़्वान नात पढ़ंदा उन्हनि जो बि SOPs तहत हिते उहो प्रोग्राम थियल आहे। ऐं सालियानो उर्स आहे उर्स शरीफ़ आहे ऐं हिते हर साल हिते हीअ मल्हायो वञे थो। हिन जो गादी नशीन जेको आहे दरवेश जो सैयद आलम शाह आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको साईं आलम शाह जेको वालिद साहिबु हो उहो जेको अॻु में जो गादी नशीन उहो बि अलाह वारो माण्हू हो ऐं उन जी ऐं माना उर्स मुबारक तारीख़ ऐं दरवेश जी रोशन शाह जी तारीख़ हिकु तारीख़ आहे। तव्हां ॾिसी सघो था जेका माना जो पटी लॻी पई आहे बोर्ड लॻो पियो उन ते तव्हां नोट कंदा त 9 और 11 ज़ुल्हज जी जेका तारीख़ जेका आहे सा दरवेश जी माना हिन जान जो बुरको मटण जी आहे। ऐं सर गुलाम शाह जेको दरवेश उन्हनि जी साॻी तारीख़ आहे सेम टू सेम। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।